नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ गवर्नमेंट डिस्पेंसरी अबड़ान में वैक्सीनेटर नसीर अहमद ख़ासकेलीअ खे सिंध जी सकाफ़त अजरक टोपी गुलनि जी माला पाराई वई, जंहिंखे सर्विस पूरी करण ते संदसि मान में अलविदाई तकरीब जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें समूरे स्टाफ वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नौशरो फिरोज खां विज़िट ते आयल फोकल पर्सन डॉक्टर रहमतुल्लाह सियाल, पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 सिंध जे सूबाई सदर खादिम हुसैन मस्तोई बतौर इंचार्ज ऐं महमद ज़करिया राजपूत, निसार अहमद, रफ़ीउद्दीन शाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सरकार तरफ़ां हिकु वक़्तु मुक़ररु कयो वियो आहे जंहिंखे पूरो करणो आहे। उन ई अरसे दौरान असांखे ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत जो मौक़ो मिले थो। वैक्सीनेटर नसीर अहमद ख़ासकेली पंहिंजी सर्विस जी मुदत पूरी थियण ख़िदमत जो दास्तान रक़म कयो, जेको हमेशह यादि रखियो वेंदो। अॻुवाननि ने चयो त वयल वक़्तु वरी वापसि न ईंदो, उन करे वक़्त जो क़दुरु करियो ऐं जेतिरो थी सघे ग़रीब माण्हुनि जी मदद करियो। उन में ख़ुदा जी ख़ुशनदवी आहे।